हक़ मौजूद। दोस्तों मां आहियां वहाँ जो जावेद राहू जो मां हींअर मौजूद आहियां मधे जी भरिसां रइस केनाल जे पुल ते। ही उहा वाहिद पुल आहे जेका मधे जी खां कचे जे सवें ॻोठनि खे मिलाए थी पई, पर वॾे बदकिस्मतीअ सां वॾे अफ़सोस सां चवणो थो पए त घटि में घटि 70 खां 80 साल थी चुको आहे ही पुल तैयार थी आहे। अंग्रेज़ दौर में ही पुल तैयार थी आहे, जंहिंखां पोइ ही पुल तव्हां ॾिसी सघो था त मुकमल तौर तबाह लॻी पई आहे, ज़बून लॻी पई आहे। केतिरा ई भेरा हिन पुल ते हादसा थी चुका आहिनि, माण्हू किरी चुका आहिनि, जानवर ढोर किरी चुका आहिनि, गाॾियूं किरी चुकियूं आहिनि, हादसा थी चुका आहिनि। पर हिन वक़्त ताईं कंहिं बि चूंडियल नुमाइंदे हितां गड़ियासीन तहलके मां आगा सिराज दुरानी साहब MP चूंडियल आहे, MNA शहरयार खान महर चूंडियल आहे, पर उन्हनि जे कन ते बि जूअं नथी चुरे। जॾहिं इलेक्शन अचे थी, वोट वठणु अचनि था ऐं माण्हुनि खे रुगो लालीपॉप खाराए था वञनि, सखणो डटो ॾेई था वञनि त हा साईं असां तव्हांजो मसइलो हल कंदासीं, पर हिन वक़्त ताईं कंहिं बि हिन पुल ते ध्यानु न आहे ॾिनो, जंहिं सबबु कंहिं बि वक़्तु ही पुल तव्हां ॾिसी सघो था मुकमल तौर ज़बून थी चुको आहे। कंहिं बि वक़्तु कंहिं वॾे साने जो वॾे हादसे जो शिकार थी सघे थी पई, माण्हू मरी सघनि था, वॾो को हादसो पेश अचे तरफ़ रहे थो पियो। मथे जी खां आयो आहे, उन खां पुछंदासीं त हिते अचण वञण में ॾुखियाई थिए थी या ख़ौफ़ महसूस थिए थो हिन पुल खां भाईजान? साईं अलाए केतिरो ख़ौफ़ आहे, अलाए केतिरा जानवर किरिया आहिनि, ॿकरी किरी आहे, वीचारो गाॾो किरियो आहे, उहो हिते मरी आहे वीचारा। अच्छा, हा हाणे मुतालबो चाहो 24 कलाक ख़ौफ़ आहे साईं, ॿार आहे, बचो आहे, भला खुलियल पुल आहे, खुलियल पुल आहे, ॿार ई कोन था कनि। तव्हां पंहिंजे के चूंडियल नुमाइंदनि को कॾहिं जेके वोट वठणु अचनि था पिया तव्हां केतिरा ई दफ़ा इलेक्शन में, त उन्हनि खे तव्हां कॾहिं चयो आहे? केतिरा ई दफ़ा साईं, को ॿुधण वारो ई थियो आहे। मौज़म भुट्टो बि आहे, मौज़म तव्हां बि मुसलसल रिपोर्टिंग कयो था, हिन पुल खे कीअं था ॾिसो, चूंडियल नुमाइंदनि जी बेहसीअ खे कीअं था ॾिसो, कंहिं बि वक़्तु बि हादसो पेश अची सघे थो, छा चवंदो हिन हवाले सां? हा जी बिल्कुलु, सभ खां पहिरियों त तव्हां संगत जी वरी महिरबानी आहे जो तव्हां हिकु दफ़ो ॿीहर वरी जेकी पुल आहे रइस केनाल जी सवें ॻोठनि खे मिलाईंदी आहे। इहा कचे में तक़रीबन जेके ॻोठ आहिनि कुल उन्हनि जे आम तरफ़ त हेॾे ई शहर ॾेई हूंदी आहे, को बरी आहे, बीमारी आहे, ख़ुदा न ख़ास्ता, ऐं हिते एतिरा हादसा पेश आया आहिनि जो हीअ जेकी दीवार तव्हां ॾिसो था, हीअ एतिरा माण्हू हितां किरिया आहिनि, गॾे गाॾा किरिया आहिनि, हीअ माल ॾिसो था, अचो था, कोई या रोज मोटरसाइकिल आई 18 किलो में किरी पई। सही अंधो कानून आहे, अंधेर नगरी चरबट राजा, हीअ पुल खे अंग्रेज़नि जे दौर जी ठहियल पुल आहे, का अॼुकल्ह जी दौर जी पुल न आहे ठहियल। हिनखे रिपेयर त जेको ठहियो त ठहियो, पर उन्हनि खे ठाहियो, ख़ुदा खे मञो, हे बिचूं असांखे ठाहे ॾिनो, हे असांजे लाइ एतिरो नुक़सानु हानिकारक आहे। जॾहिं असांजा MP MNA चूंडियल आहिनि, उन्हनि खे त जूअं ई कोन थी चुरे मथे में। हे शाबस आहे, चैनलनि जे थ्रू असांजी कोई आवाज़ पुॼायूं था, बस ॻाल्हि ख़तमु। दोस्तो इरीगेशन खाते जे मिनिस्टर जाम खान छोरे हितां चूंडियल MPA मुसलसल 3-4 जेको आहे सो इलेक्शननि में कामयाबु थियो आहे। आगा सिराज दुरानी 100 दफ़ा ॻोठाणनि, जॾहिं बि आगा सिराज दुरानी या कहिड़ो बि चूंडियल नुमाइंदो हिननि खां वोट वठणु अचे थो, ॻोठाणा उन्हनि खे मुसलसल हिन पुल जो मुतालबो कंदा रहनि था, पर ॻोठाणनि जो इहो पुल जो हिकिड़ो टके जो जेको आहे सो हुननि जे लाइ माना टके जो कमु आहे, उहो कमु बि हिननि जो नथा कनि, त कहिड़े मुंहं सां हिननि खां इलेक्शन जेके कारा करतूत कारा धंधा आहिनि उहे बंदि न थी सघिया आहिनि। हर साल जॾहिं खाटीअ जी मुंद ईंदी आहे त उन्हनि में करोड़े रुपयनि जी स्कीम रखी खाटी खणाईंदा आहिनि, वाह मूं वारी कढाए साॻो ई कपनि ते रखंदा आहिनि, वरी जॾहिं पाणी ईंदो आहे त उहा उन्हनि जी खाटी लुड़ी वेंदी आहे, उहे उन्हनि जा करोड़े रुपया लुड़ी वेंदा आहिनि, करप्शन जे वर चढ़ी वेंदा आहिनि। पर हिननि खां को हितां जे चूंडियल नुमाइंदनि खां ऐं इरीगेशन खाते जे सूबाई वज़ीर जाम खान छोरे खां मुतालबो थो कजे त महिरबानी करे हिन मामले जो नोटिस वठी पुल जी रिपेयरिंग कराई वञे, पुल खे नई सही तैयार करायो वञे त जीअं को हादसो पेश न अचे।